नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त साफ़ीअ जे क़ुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी इत्तेहाद जे सर ते नेमत खोड़ो, डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनहल सारियो, सैयद ताहिर हुसैन शाह, एडवोकेट कुर्बान मलाणो ऐं ॿियनि जी अॻवानी में साले पटका सखर ताईं मार्च कयो पियो वञे। मार्च में सहाफ़ियनि, सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी ऐं सियासी समाजी धुरियनि जो वॾो अंग शरीक आहे। सीनियर सहाफ़ी नेमत खोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त सहाफ़ीअ जे क़ुमार खे हक़ ऐं सच लिखण ते क़त्ल कयो वियो। सहाफ़ियनि ख़िलाफ़ अहिड़ो ज़ुल्म कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे अॼु क़ुमार जे नाहक खून जो इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सहाफ़ीअ जे क़ुमार लालवाणी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी इत्तेहाद जे सर ते नेमत खोड़ो, डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनहल सारियो, सैयद ताहिर हुसैन शाह, एडवोकेट कुर्बान मलाणो ऐं ॿियनि जी अॻवानी में साले पटका सखर ताईं मार्च कयो पियो वञे। मार्च में सहाफ़ियनि, सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी ऐं सियासी समाजी धुरियनि जो वॾो अंग शरीक आहे। सीनियर सहाफ़ी नेमत खोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त सहाफ़ीअ जे क़ुमार खे हक़ ऐं सच लिखण ते क़त्ल कयो वियो। सहाफ़ियनि ख़िलाफ़ अहिड़ो ज़ुल्म कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे अॼु क़ुमार जे नाहक खून जो इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।